अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो क्या तव्हां सब खैर खैरियत सां हूंदा ऐं ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियोज़ में असीं ॻाल्हि कंदासीं रमशा शहज़ादीअ जी ज़िंदगीअ बाबति। रमशा शहज़ादीअ जो तालुक़ु पंजाब जे शहर रहिमियान ख़ान सां आहे। रमशा शहज़ादी पंहिंजे फ़नी कैरियर जो आगाज़ तॾहिं कयो जॾहिं सिंधी फिल्मुनि जो दौरु हुयो। रमशा शहज़ादी ख़ासि करे पंहिंजी सराइकी फिल्मुनि मां पंहिंजे कैरियर जो आगाज़ कयो। दोस्तों, रमशा शहज़ादी हिक सराइकी फिल्म जी प्रोड्यूसर बि रही चुकी आहे। रमशा शहज़ादी सिंधी भी ॻाल्हाए सघे थी ऐं हिन खे सिंधी ॿोलीअ सां तमामु घणी मोहबत आहे। रमशा शहज़ादी तमामु जल्द सिंधी ॿोली सिखी वरिती ऐं जल्दी ॻाल्हाइणु सिखी वरितो। सिंधीअ में तमामु घणियूं जैकमाबाद में फिल्मूं ठाहियूं वेंदियूं हुयूं। दोस्तों, रमशा खे सिंध में मुतारफ़ कंहिं करायो? दोस्तों, पहिरियों त ज़हीर ऐं ॿियो मोहम्मद अलीअ रमशा शहज़ादी सिंध मां तमामु घणी मक़बूलियत हासिलु कई ऐं संदसि टॉप अदाकारनि में शामिल भी थी वई आहे। रमशा शहज़ादीअ अदाकारीअ में भी पंहिंजा भरपूर किरदार अदा करे चुकी आहे ऐं पंहिंजा जोर ॾेखारिया आहिनि। रमशा शहज़ादीअ खे बेस्ट डायरेक्टर जो संदसि एवॉर्ड शामिल आहे। दोस्तों, रमशा शहज़ादी खे उॾाम ड्रामे मां संदसि तमामु घणी शोहरत मिली। दोस्तों, कुझु माण्हुनि जो चवणु आहे त रमशा शहज़ादीअ खे सिंध जी करिश्मा कपूर भी चवनि था। रमशा शहज़ादीअ खे कहिड़ो बि रोल ॾिनो वञे हूअ हुनखे ख़ासि निभाईंदी आहे। रमशा शहज़ादी पंहिंजे सौट सां शादी कई, जंहिं मां संदसि हिकु पुटु आहे जंहिंजो नालो आहे रहमान तनवीर। रमशा शहज़ादी जो घरवारो हिकु डिस्पेंसर भी आहे। दोस्तों, रमशा शहज़ादी पंहिंजो खैरपुर में घर वरितो ऐं उते रिहाइश अख्तियार कई। रमशा शहज़ादी अदाकारीअ सबबि शौक़ सबबि हाणे कराचीअ रहे थी। दोस्तों, रमशा शहज़ादी केतिरनि ई चैनलनि ते कमु करे चुकी आहे। रमशा शहज़ादीअ जी उमिरि 40 साल आहे, पर अॼु तक़रीबन उहा नंढड़ी उमिरि जी लॻे थी, छो त हिन पंहिंजो पाण खे एतिरो फिट रखियो आहे शोबिज़ जे करे, जो अॼु भी संदसि 15 सालनि जी लॻे थी। दोस्तों, हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद करियां थो त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटण ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर नई अचण वारी वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन बआसानी सां मिली सघे।